कितने हो? लोगों को जो है ऐसे धकेल रहे हैं। जो लोग गांव से आते हैं यहाँ कमाने के लिए, उनके साथ उनको यहाँ लड़ा के लोगों को बीच में जो है दूसरे लोगों को इन्वॉल्व करके उसमें गलत चीज़ कर रहे हैं। मैं ही चाह रहा था कि आप आप बैठ के ये जो पोजीशन बनी है इसको तो डिफ्यूज कराओ ना। तो फिर जैसे अगर पर्चे करेंगे, पर्चे लेकिन पर्चों से मतलब वो बात का मतलब आप पर्चा काटो, पर्चा कटवा लो, उसके बाद मामला बनेंगे, बातें ठीक उसका बाद
सपोर्ट कर रहे हो। Afghan!
परे दो जो हाँ खणी चो न फटो हिकिड़ो खणायो फटो 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 रखा थोड़ो परे थो न थोड़ो साइड हितां परते करायो बाबा हाणे छा कयूं साईं न साईं तव्हां पहिरियां ॻाल्हायो साईं मथे हाँ कारवाई सर हिकु मिंट सर हाँ सही आहे अमित कार्रवाई शुरू कर, तू कार्रवाई शुरू कर। पिरी प्यार पंहिंजे जी मंज़िल था चाहियूं पिरी प्यार पंहिंजे जी मंज़िल था चाहियूं चुप कयो कराची सिंध आहे ऐं असीं सिंधी हिन कराची जा ॿार साईं मालिक आहियूं पैगाम खणी अॼु शहीद बशीर खान कुरैशी जो फर्ज़ंद सुनान खान कुरैशी तव्हां वटि पहुतो आहे त तव्हां लावारिस न आहियो तव्हांजा धणी मालिक ऐं वारिस असां सिंधी आहियूं ऐं हितां जे सरमाएदार ऐं हुक्मरान खे इहो ॿुधाइण था चाहियूं त सिंधी माण्हू जेके पंहिंजे ॻोठनि मां राजनि मां भागनि मां पंहिंजे शहरनि मां लॾे जी जेके कराची वेठा आहिनि उन्हनि खे तहफ़ुज़ फराहम कयो उन्हनि खे रोज़गार फराहम कयो न की तव्हां उन्हनि खे धारनि जे हवाले करे छॾियो त हुन खां इंतकाम वठनि हुननि सां झेड़ो कनि तंहिं करे अॼु जीअं सिंध क़ौमी महाज जो चेयरमैन इहो वाज़ह पैगाम खणी आयो आहे त कराची जे अंदरि रहंदड़ को बि सिंधी पंहिंजो पाण खे निंधण कोई वारिस न सम्झे
इन हवाले सां अव्हांखे मुखातिब थियण लाइ मां कराची जो डीओ इलाही बश्क खे गुज़ारिश कंदुसि तव्हां सां मुखातिब थिए। इलाही बश्क बीकक साहब। पलीत पेर कर परे ही धरती मुझो नंगा, ही धरती मुझो नंगा। मुझा पार्टी चेयरमैन सुनान खान कुरैशी है धरती जा वारसो सिंधु देश मुकद्दरा साईं जीएम सैयद रहबरा जे शहीद बशीर खान कुरैशी जदोजहद। दोस्तों आज मुझो पार्टी चेयरमैन सुनान खान कुरैशी शहीद बशीर खान कुरैशी जी सुन्नत ते अमल कंदे पंहिंजे कराची जे मारूअड़न, कराची जे धणियन, कराची जे वारसन वटि पहुतो आहे ऐं धारिया इहो ॿुधी छॾियो त कराची सिंध आहे, सिंधियन जी आहे, कंहिंजी जागीर न आहे। तव्हां हिते कमाइण आया आहियो, कारोबार करण आया आहियो, मज़दूरी करण आया आहियो, मज़दूरी कयो, धणी थियण जी कोशिश न कयो। जे न त इहे धरती जा वारस अगरि तव्हां ते उथिया त तव्हांखे हितां सरहदूं पार कराए छॾींदा। तंहिं करे पंहिंजे हदनि में रहो। असांजे कानून ते निशान शहीद बशीर खान सिंध में जदोजहद ते अमल कंदे असीं अव्हां सां अहिड़ो माहौल अटकाईंदासीं जो तव्हां यादि रखंदा। जीए सिंध, सिंध गिदड़न खाधी नाहे अञा जो किस्म न तुंहिंजी आई मञा। सिंध सन जे सैयद जी आ, सिंध होशूअ हेमूअ जी आ, सिंध तोलह दरिया खान जी आहे, सिंध शहीद सिंधु देश बशीर खान जी आहे, बशीर खान जी आहे। सच्चो देशी पक्को देशी सच्चो देशी पक्को देशी तुझो देश मुझो देश तुझो देश मुझो देश शहीद बशीर खान कुरैशी जिया उन जी रवायत ते हलंदे, उन जे कदमन ते हलंदे, उन जे दसियल पंध ते हलंदे अॼु जिस्कम चेयरमैन सुनान खान कुरैशी तव्हां वटि पहुतो आहे। मूंखे गुज़ारिश कंदुसि तव्हां सां मुखातिब थिए। जिस्कम चेयरमैन मोहतरम सुनान खान कुरैशी। तो में सिंध ना वो मुंहिंजी तोखां दूरी आ, जे जीवन जीवन आहे छा हिते जेल ज़हर त बि सूली आहे। जिए सिंधु देश, जिए साईं जीएम सैयद, जिए शहीद बाबा बशीर खान कुरैशी। मुंहिंजा भाइरो ऐं दोस्तो, ही जेके कराचीअ में असां धणियुनि ते, कराचीअ जे मालिकनि ते, वारसनि ते, जेके ही सनतकारी इदारनि जा मालिक, ही जेको सिंधी माण्हू जेके पंहिंजे ॻोठनि मां, पंहिंजे वाण वस्तियुनि मां पंहिंजे शहर कराची अचनि था कमाइण जे लाइ, उते उन्हनि जी रस्ता रोक कराई वञे। पोइ कहिड़े तरीक़े सां हिते इंतिज़ामिया में जेके बि दोस्त आहिनि उहे सिंधी माण्हुनि सां नफ़रत कनि था। असां उहे धारिया माण्हू रखियल आहिनि। असां जीए सिंध क़ौमी माज़ इहो चवणु थी चाहे, ही सिंध जा माण्हू लावारिस न आहिनि, ही सिंध सिंधी क़ौम जी आहे, हिन जा मालिक ऐं वारिस सिंधी आहिनि, ॿियो केर बि कोन्हे। तव्हां वटि अॼु आया आहियूं, जीए सिंध क़ौमी माज़ तव्हां सां गॾु आहे, जिस्कम तव्हां सां गॾु आहे, पूरी सिंधी क़ौम तव्हां सां गॾु आहे। ही जेको ज़ुल्म थिए थो पियो ॾींहों ॾींहुं, पहिरियां इरशाद रांझाणीअ वारो जेको ही मसइलो थियो, वरी उन खां पोइ जेके ही कराचीअ में सिंधी माण्हुनि, सिंधियुनि ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे विच में झेड़ो कराइण जी साज़िश थियूं रही आहिनि। असां इन्हनि शयुनि जी मज़म्मत कयूं था। जीए सिंध क़ौमी माज़ इहो ऐलान थी करे त असां जेके बि हिते ॿाहिरां माण्हू आयल आहिनि उहो सिंध खे पंहिंजी माउ सम्झनि ऐं पंहिंजो कमाइनि हिते। बाक़ी मालिक थियण जी ज़रूरत न आहे। मालिक ऐं वारिस हितां जा सिंधी आहिनि। हर मुल्क ते पंहिंजो माण्हुनि जो हक़ आहे। असां चऊं था त
पंजाब ते पंजाबियुनि जो हक़ आहे, सिंध ते सिंधियुनि जो हक़ आहे, बलोचिस्तान ते बलोचिस्तान वारनि जो हक़ आहे ऐं उन्हनि माण्हुनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। असां तव्हांजा हक़ पीपुल्स पार्टीअ जे दौर में खाजा पिया वञनि। पीपुल्स पार्टीअ जे दौर में शहीद मोहतरम बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो वियो, शहीद बशीर खान कुरैशीअ खे शहीद कयो वियो, शहीद मक़सूद खान कुरैशीअ खे शहीद कयो वियो, शहीद सलमान वदो खे शहीद कयो वियो, शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरे खे शहीद कयो वियो, शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो खे शहीद कयो वियो। पंहिंजे ई धरतीअ ते असां तव्हां सिंधी माण्हुनि खे चवंदासीं त गॾु थियो, ॿधी कयो, पाण में जेके नफ़रतूं आहिनि उन्हनि खे अलॻि रखी करे हिन सिंध जी ख़ातिर, हिन सिंधी माण्हुनि जी ख़ातिर दूरी करे पाण में गॾु थियो त जीअं सभिनी खे ख़बर पए त ही सिंधी हिकु क़ौम आहिनि, सिंधी हिकु मुल्क आहे, सिंध जा मालिक ऐं वारिस असां सिंधी आहियूं, ॿियो केर बि कोन्हे। तव्हां दोस्तनि वटि जे जीवन तो में सिंध ना पो मुंहिंजी तोखां दूरी आहे, ही जीवन जीवन आहे छा हिते जेल ज़हर त बि सूली आहे। ॼाण टुटी ज़ंजीर वया पोइ ज़िंदाननि जो छा थींदो, जिन मज़लूमनि ते वार कया तिन शैताननि जो छा थींदो। जीअं सिंधु देश, जीअं साईं आज ये रैली निकाली गई है, 2 दिन कबल यहाँ पे 2 ग्रुपों में तसादुम पाया गया। जीएस कौमी महाज ने रैली निकाली है, क्या कहना चाहेंगे सवाल से? जीएस कौमी महाज अपने लोगों के पास आई है, जिसका चेयरमैन सुनान खान कुरैशी आज परवेज के घर पे जाके उसकी अयादत की है और यकीन दहानी की है। आज ये चौंक पे खिताब करके ये कराची हमारा है, हम कराची के बाहर से सारी सिंध से जो सिंधी इधर कराची में आए उनको तहफ़्फ़ुज़ देना सरकार का काम है। हमने उसको आज एहतियात करके ये बावर किया है, फोरस किया है कि पीपल्स पार्टी की हुकूमत अपने बंदों को सेव करे, उनको तहफ़्फ़ुज़ दे, उनको रोज़गार दे। इधर जो अफ़गानी और दूसरे दीगर जो आए हैं दूसरे मुल्कों से, वो इधर आके सिंधी लोगों को तंग कर रहे, झगड़ा कर रहे, उनसे मसला कर रहे। आज उनकी हम मज़म्मत करने आए और ये पैगाम देने आए कि हम किसी भी लसानी झगड़े के हक़ में नहीं है। अगर ये इसकी सहन है कि लोगों को जो रहने वाले अफगानी पठान हैं उनको ताकतवर करके सिंधी लोगों को तंग करेंगे, तो हम उनको वाज़ह पैगाम देते हैं कि कराची हमारा है, हम कराची के लोगों के साथ, सिंधियों के साथ तुम्हारा मुकाबला करेंगे, सियासी तरीके से मजम्मत करेंगे, एहतजाज करेंगे। और सिंध हुकूमत को बार बार ये कह रहे हैं कि सिंध गवर्नमेंट इस मामले पर नोटिस ले, कराची के अंदर जो सिंधी बैठे हैं उनका तहफ़्फ़ुज़ करें। नारे 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 से 2 दिन पहले यहाँ एक निजी कंपनी में तसादुम पाया गया 2 ग्रुपों के दरमियान। आज जीएस कौमी महाज की तरफ से रैली निकाली गई है, क्या कहना चाहेंगे सवाल से? आपका बहुत शुक्रिया और आपने टीवी का कि आपने हमारे प्रोग्राम को कवरेज दी। भाई मसला ये है कि जब से ये मुल्क का वजूद हुआ है इस सिंध में, खास करके सिंध की दिल कराची में जो बाहर से लोग आए हैं वो आए दिन आते रहते हैं और यहाँ के मकामी लोगों के हुकूक पे डाका डाल रहे हैं। अब ये जो कंपनी है, कंपनियों में मजदूर सिंधी काम कर रहा है, तो वहाँ पे बाहर से आए हुए सिंधी उस पर डोमिनेशन करने की कोशिश करता है। 2 दिन पहले जो वाक़या हुआ है आप लोगों ने देखा होगा कि सिंधी मजदूरों के साथ जो यहाँ पे किया गया वो आप मीडिया के सामने। अब हम आज जीएस कौमी महाज शहीद बशीर खान कुरैशी की जद्दोजहद पर अमल करते हुए चेयरमैन के साथ हम अपने लोगों के पास आए हैं। आपके चैनल से हम लोगों को मुतबन्ना करना चाहते हैं कि भाई कराची सिंध है, सिंधियों का है, ये किसी के जागीर नहीं है। यहाँ पे अगर आप मजदूरी करने आए हो तो बैठ के खामोशी से मजदूरी करो, यहाँ पे काम करने आए हो तो खामोशी से काम करो, यहाँ पे जागीर कर बनाने की कोशिश नहीं करो या मालिक बनने की कोशिश नहीं करो। यहाँ के मालिक, यहाँ के वारिस हम सिंधी हैं और हम सिंधी रहें। थैंक यू।